फरीदाबाद में काछो नौजवान शागिर्द इतिहाद पारां लाइब्रेरी की सहूलत न हुजण खिलाफ रैली कढी एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। अब्दुल नबी टांडियो, मनान विरोही ऐं ॿिनि जी अॻवाणी में रैली कढी सिटी गेट आॾो धरणो हयो वियो। उन मौके ते एहतजाज कंदड़नि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त लाइब्रेरी न हुजण सबबि शागिर्दनि खे ॿिनि शहरनि ॾांहुं वञणो पवे थो। उन्हनि चयो त लाइब्रेरी न हुजण सबबि नौजवान नस्ल जो तालीम ॾांहुं लाड़ो घटि थी रहियो आहे। स्कूल आहे, कॉलेज आहे, सुठो सिस्टम आहे, लाइब्रेरी जो सिस्टम हुजणु खपे। असां जेके हितां जा नौजवान आहिनि, वकील आहिनि, डॉक्टर्स आहिनि, इंजीनियर्स आहिनि, ख़ासि करे लाइब्रेरी लाइ मेयर सीट जी पिया वञनि, हैदराबाद सीट जी पिया वञनि, उते वञी तयारियूं पिया कनि। पोइ ईंदड़ नसुल जो मुस्तक़बिल, असांजो मुस्तक़बिल सुनारियो वञे। असीं सैयद मुराद अली शाह खां अपील था कयूं त असांखे फैज़ाबाद में लाइब्रेरी ॾिनी वञे। जेकी गुरबत सबबि ॿार हैदराबाद कराची में नथा पढ़ी सघनि ऐं उन्हनि खे PCS ऐं CSS जी तयारी बि करणी आहे, उन हवाले सां उन्हनि खे इंतिहाई ॾुखियाइयूं बि आहिनि। जॾहिं उन्हनि खे CSS PCS या कंहिं ब्यूरोक्रेसी लाइ क्या तयारी करणी पवे थी, तॾहिं उहे तयारियूं वञी उन्हनि लाइब्रेरियुनि में उन्हनि खे करणियूं थियूं पवनि। असां चाहियूं था त उहे लाइब्रेरियूं असांखे पंहिंजनि शहरनि ऐं ॻोठनि में क़ाइमु करे ॾिनियूं वञनि। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त शहर में लाइब्रेरी क़ाइमु करे शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। लतीफ़ बिरोही, सिंध टीवी न्यूज़, फरीदाबाद।